नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तंगवाणी में खबर ॾींदालूं। तंगवाणी वेझो कुछ ॾींहं अॻु ॻोठ सोदोरो खान डाणाई में फतेह मोहम्मद डाणाई ऐं मोहम्मद आमिर नदवाणी जे ॻोठ जे गरीब मुस्तहकिन पारां सरसो इंजो डिस्ट्रिक्ट कश्मीर इंचार्ज मंजूर जलबानी ऐं यूसी इंचार्ज मंजूर बलकानी खिलाफ एहतजाज कयो वियो। जंहिं सबबि सहाफ़िन कवरेज करण ऐं ख़बर नशर थियण ते मंजूर बलकानी आपे मां निकिरी आयो ऐं टीवी टुडे न्यूज़ ऐं अवामी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रज़ाक नदवाणी खे मोतमाद धमकियूं ॾेई ऐं सोशल मीडिया ते किरदार कशी करे नारेबा अल्फाज इस्तेमाल कयो वियो। जंहिंमें सहाफ़िन हिन घटिया अमल जे खिलाफ नेशनल प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सरसो डिस्ट्रिक्ट कश्मीर इंचार्ज मंजूर जलबानी ऐं उन जी टीम यूसी इंचार्ज मंजूर बलकानी खे ज़िले मां बरतरफ़ी करण जो मुतालबो कयो। उन मौके ते नेशनल प्रेस क्लब जो सदर मोहम्मद अली डाणी, मोहम्मद हारून मुख्तियार मौलाई, अब्दुल रज़ाक, मोहम्मद याकूब, IG सिंध SSP कश्मीर जनाब अमजद अहमद शेख खां मुतालबो कयो त फुल फोर नोटिस वठी कानूनी कार्रवाई करे सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।